हेलो डियर स्टूडेंट्स, अस्सलाम वालेकुम, नमस्ते। उम्मीद है सब खैरियत सां हूंदा। अॼु जो असांजो टॉपिक आहे सिंधी ग्रामर जे हवाले सां। जेको पहिरियों असांजो वीडियो आहे क्लिप एंड सिंधी ग्रामर जे हवाले सां पहिरियों जेको इहो वीडियो टाइप करे रहिया आहियूं। उमेद त सभिनी खे पसंदि बि ईंदो, हिन में फ़ाइदो हासिलु थींदो। सो अॼु असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे ज़मीर जो हिकिड़ो क़िस्म खयों आहे, ज़मीर ख़ालिस। ठीकु आहे। सो ज़मीर ख़ालिस छा आहे, उन जा जेके टाइप्स आहिनि या उन्हनि जे बारे में असां पढ़ंदासीं अॼु। त ज़मीर ख़ालिस छा आहे, पहिरीं ज़मीर ख़ालिस खे असां जेका एक्सप्लेन कंदासीं त उनजी डेफिनेशन छा आहे। अहिड़ा ज़मीर जेके सिर्फ़ु माण्हुनि जे नाले जे बदिरां कमु अचनि। ठीकु आहे, माना अहिड़ा ज़मीर हुजनि जेके सिर्फ़ु माण्हुनि जे नाले जे बदिरां जेके कमु ईंदा आहिनि, त उन्हनि खे असां छा चवंदा आहियूं, ज़मीर ख़ालिस चवंदा आहियूं। ख़ालिस लफ़्ज़ जी माना छा आहे, ख़ालिस माना छा आहे, निंज, माना निंज। ठीकु आहे। ऐं ज़मीर ख़ालिस जा जेके मुख्य जेके टे क़िस्म आहिनि, ज़मीर ख़ालिस जा टोटल टे क़िस्म आहिनि। हिकिड़ो पहिरियों नंबर जेको आहे उहो ज़मीर ख़ालिस मुतकलम आहे, जंहिंखे असां जेको ज़मीर मुतकलम चवंदा आहियूं। सेकेंड जेको आहे, ॿियो नंबर आहे ज़मीर हाज़ुर आहे, जंहिंखे असां सेकेंड पर्सन इंग्लिश चवंदा आहियूं। मुतकलम खे फर्स्ट पर्सन चवंदा आहियूं। एंड थर्ड जेको आहे, टियों नंबर आहे ज़मीर ख़ालिस गाइब, जंहिंखे असां थर्ड पर्सन चवंदा आहियूं। हाणे इहो जेके टे आहिनि ज़मीर ख़ालिस जा जेके टे क़िस्म आहिनि, ठीकु आहे। सो हाणे इन टिनी खे असां एक्सप्लेन कंदासीं। उमेद त इहे जेके आहिनि JST PST जे अंदरि इन टाइप जा अगरि क्वेश्चन अचनि था त असां इन्हनि खे सॉल्व करे सघूं। सो पहिरियों नंबर छा आहे, ज़मीर ख़ालिस जेका मुतकलम। हाणे लफ़्ज़ मुतकलम आहे छा, मुतकलम जेको आहे कलाम कंदड़ लफ़्ज़ मां निकितल आहे। ठीकु आहे, कलाम कंदड़ लफ़्ज़ मां। मुतकलम माना कलाम कंदड़ मीन्स माना ॻाल्हाईंदड़। जस्ट आउं हींअर ॻाल्हायां पियो त माना छा आहे, ॻाल्हायां पियो माना मुतकलम कयां पियो, यानी कलाम कयां पियो। ठीकु आहे। सो उन खे असां छा चवंदा आहियूं, ज़मीर ख़ालिस मुतकलम। मिसाल तौरु आऊं आहे, मूं आहे, मां आहे, असीं आहे, असां आहे। मुख़्तलिफ़ माण्हू इन्हनि जेके वर्ड्स आहिनि मुतकलम जा, इन्हनि खे यूज़ कंदा आहिनि जुमिलनि जे अंदरि। सेकेंड नंबर असांजो आहे, ॿियो नंबर ज़मीर ख़ालिस, अहिड़ा ज़मीर जिन सां रूबरू ॻाल्हाइजे। ठीकु आहे। हाणे हिकिड़ो ॾिसो, मुतकलम माना ॻाल्हाईंदड़ आहे। ॿियो जेको आहे ज़मीर हाज़ुर, जंहिंखे असां सेकेंड पर्सन इंग्लिश में चवंदा आहियूं। त माना उहो छा आहे, जेको तव्हां ॻाल्हायो, तव्हांखे जेको ॿुधे थो, जेको रूबरू तव्हांजे हुजे, यानी प्रेज़ेंट हुजे, अवेल हुजे उन वक़्त जे अंदरि। त माना अहिड़ा ज़मीर जिन सां रूबरू ॻाल्हाइजे ऐं उहे माण्हुनि जे नाले जे बदिरां कमु अचनि। उन्हनि जा नाला न इस्तेमालु असां कयूं। अली सपोज़ कर न चऊं, अली जॻह ते असां तव्हां, तूं जो इस्तेमालु कयूं। ठीकु आहे। त उन खे असां छा चवंदा आहियूं, ज़मीर हाज़ुर चवंदा आहियूं। ज़मीर हाज़ुर जे अंदरि छा थी वञो, तो थी वञो, तूं थी वञो, तव्हां थी वञो, तव्हीं थी वञो, अव्हां थी वञो एंड अव्हीं थी वञो। इहे सभु छा आहिनि, ज़मीर हाज़ुर जा मिसाल आहिनि। टियों नंबर असांजो आहे ज़मीर गाइब। गाइब लफ़्ज़ जी माना छा आहे, गाइब जस्ट हिडन, जस्ट मीन्स हिडन। गाइब लफ़्ज़ जी माना छा आहे, गैरहाज़ुर। ठीकु आहे, गैरहाज़ुर, एब्सेंट। सो हाणे गाइब जी डेफिनेशन छा थींदी, त माना असां जंहिंजे बारे में ॻाल्हायूं, ॾिसो ज़मीर ख़ालिस जेका आहे टिनि शयुनि ते डिपेंड करे थो। हिकिड़ो ज़मीर मुतकलम, ज़मीर हाज़ुर, ज़मीर गाइब, टे शयूं आहिनि। हाणे जंहिंजे असां ॻाल्हायूं था, तव्हां ॿुधो था, जंहिंजे बारे में असां ॻाल्हायूं था, उहो छा आहे, ज़मीर गाइब आहे। गाइब लफ़्ज़ जी माना छा आहे, गाइब माना गैरहाज़ुर। ठीकु आहे। अहिड़ा ज़मीर जेके माण्हुनि जे नाले जे बदिरां कमु अचनि ऐं जिन जो ज़िक्र हुजे, पर उहे ज़मीर अहिड़नि माण्हुनि जे बदिरां इस्तेमालु थींदा आहिनि जेके हाज़ुर न हूंदा आहिनि या हाज़ुर न हुजनि। जस्ट तव्हां जंहिंजे बारे में ॻाल्हायो था, ठीकु आहे, केरु ॿुधे थो, तव्हां ॻाल्हायो था, तव्हांखे ॿुधे थो, तव्हां जेके मुतकलम थी विया, ॿुधण वारो हाज़ुर थी वियो। जंहिंजे बारे में तव्हां ॻाल्हायो था, जंहिं माण्हुनि जे बारे में तव्हां ॻाल्हायो था, त उहे छा आहिनि, ज़मीर गाइब आहिनि। मिसाल तौरु हू आहे, ठीकु आहे, हीअ आहे, हूअ आहे, गर्ल्स जे लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं। इहे, उहे, हिन, हिननि, इहा, इन्हनि, उन्हे वग़ैरह वग़ैरह, इहे छा आहिनि, सभु ज़मीर गाइब जा मिसाल आहिनि। इन्हनि खां पोइ असांजो अचे थो, इन्हनि जा फेरा थींदा आहिनि। ज़मीर मुतकलम जो आहे, ज़मीर हाज़ुर जो आहे, ज़मीर गाइब जो, इन्हनि सभिनी जा फेरा थींदा आहिनि। सो असांजो पहिरियों जेको टॉपिक आहे, सॉरी, जेको हिन में आहे क़िस्म, उहो आहे ज़मीर मुतकलम। ज़मीर मुतकलम जे अंदरि हाणे फेरनि जे अंदरि ॿ टे शयूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ी इहा हूंदी आहे त उन जी हालत कहिड़ी आहे, तव्हां जेको ज़मीर आहे उन जी। ठीकु आहे। एंड उहो छा आहे, वाहिद आहे, अदद कहिड़ो आहे, वाहिद या जमह, ॿ अदद हूंदा आहिनि, वाहिद या जमह, अददनि जा ॿ क़िस्म आहिनि। ठीकु आहे। उनजी हालत कहिड़ी आहे। हाणे हिन जे अंदरि जेके चारि हालतूं मैंशन थियल आहिनि ऐं उन जे अंदरि अदद बि आहिनि। सो सभ खां पहिरियों जेको हालत आहे, असां उनखे हालत फ़ाइली चवंदा आहियूं, हालत मफ़ूली चवंदा आहियूं, हालत इज़ाफ़त चवंदा आहियूं एंड हालत जुरी चवंदा आहियूं। चारि जेके हालतूं आहिनि, इन्हनि खे असां एक्सप्लेन कंदासीं।
एंड हाणे पहिरियों मुतकलम जे अंदरि छा आहे जंहिंखे असां फस्ट पर्सन सिंगुलर चवंदा आहियूं, फस्ट पर्सन प्लूरल इंग्लिश जे अंदरि चवंदा आहियूं, त सिंधी जे अंदरि वाहिद इस्म, ठीकु आहे। हाणे सॉरी ज़मीर जेको वाहिद जेको आहे मुतकलम उहो हिकिड़ो आऊं या मां, इन्हनि खे असां प्लूरल जे अंदरि वठी वेंदासीं, जंहिंमें जे अंदरि छा थींदो असीं या असां। इन्हनि सभिनी खे हालत मफ़ूल जे अंदरि असां पढ़ंदा आहियूं, आऊं मां खे, मूंखे या मां खे। प्लूरल जे अंदरि जंहिंमें जे अंदरि असां छा चवंदासीं असां खां या असांखे। मुंहिंजो इज़ाफ़त जे अंदरि मुंहिंजो एंड असांजो। मुंहिंजो हिकिड़ो आऊं चवंदुसि मुंहिंजो किताबु, त आऊं हिकिड़ो हुनजो मालिक आहियां। असांजो किताबु माने असां सभई उन किताब जा मालिक आहियूं, त माने इहो जेको वाहिद आहे हीअ छा आहे जमे आहे। हाणे हालत जुरी जे अंदरि छा आहे मूं खां या मां खां। आऊं मां खे असां इन में इस्तेमालु कंदासीं, मूं खां या मां खां। इहो हालत जेका आहे ज़मीन मुतकलम जी कहिड़ी आहे जुरी हालत आहे, जंहिंखे असां प्लूरल जे अंदरि वठी वेंदासीं, जमे जे अंदरि असां खां। इहो ज़मीर मुतकलम जो फेरो हुयो जेको, ठीकु आहे। सेकेंड ते असांजो आहे ज़मीर हाज़ुर। ज़मीर हाज़ुर छा आहे? ज़मीर हाज़ुर असां पढ़ियोसीं जंहिंखे असां इंग्लिश में सेकेंड पर्सन चवंदा आहियूं, ठीकु आहे। ज़मीर हाज़ुर जो फेरे जे हवाले सां इहे साॻी हालतूं आहिनि, हालत फ़ाइली आहे, मफ़ूली आहे, इज़ाफ़त आहे, जुरी आहे। त हाणे वाहिद छा आहे तूं, त उनखे अच्छा असां तूं हिकिड़े जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं तूं, पर असां रेस्पेक्ट तौरु फॉर ऑनर कंहिं बि पर्सन खे असां तव्हां, अव्हां, ठीकु आहे, तव्हीं, अव्हीं, जस्ट असां उनखे बि इस्तेमालु वाहिद में करे सघूं था जुमिले जे मतिलबु। अगरि कंहिंखे असां रेस्पेक्ट ॾींदा आहियूं तव्हां कीअं आहियो, माना हिकिड़े सां असां मुखातिबु थींदा आहियूं। त तूं कीअं आहे उहो थोरो माना डिफरेंस लॻंदो आहे। सो इन्हनि खे असांजो जमे छा थींदो तव्हीं, अव्हीं। मफ़ूली जे अंदरि छा थींदो तोखे, तोखे। ऐं वरी जमे जे अंदरि छा थींदो तव्हांखे, अव्हांखे। ऐं इज़ाफ़त जे अंदरि छा थींदो तुंहिंजो ऐं तुंहिंजो, तव्हांजो। ॻाल्हि साॻी आहे, तव्हांजो मीन्स बि हिकिड़ो थी सघे थो, पर असां इज़त तौरु इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल तौरु तव्हांजो कंहिंखां आडा ॾींदा आहियूं त तव्हांजो, पर तुंहिंजो उनखां थोरो चेंज लॻे थो। तुंहिंजो छा आहे वाहिद, ऐं तव्हांजो, अव्हांजो असां हिते जमे जे अंदरि इन्हनि से तव्हांजो, अव्हांजो लिखंदा आहियूं। पोइ हालत जुरी जे अंदरि छा आहे तोखां, हिकिड़े सिंगुलर वाहिद जे अंदरि असां चवंदा आहियूं तोखां, यानी इहो वाहिद आहे। छा आहे ज़मीर हाज़ुर जो वाहिद आहे, अदद वाहिद आहे तोखां। ऐं हालत कहिड़ी आहे उहा जुरी आहे। तव्हां खां, अव्हां खां। तव्हां खां, अव्हां खां जेको आहे इहो छा आहे ज़मीर हाज़ुर जो छा आहे हालत कहिड़ी आहे जुरी आहे, पर आहे छा अदद कहिड़ो आहे, अदद जमे आहे। नेक्स्ट पेज ते हलंदासीं। नेक्स्ट पेज ते इहो आहे ज़मीर गाइब। जेको टियों नंबर आहे असांजो उहो आहे ज़मीर गाइब जो फेरो, ठीकु आहे। हाणे हालत असांखे ख़बर आहे 4 हालतूं थियनि थियूं, ठीकु आहे, जीअं इंग्लिश जे अंदरि बि थियनि थियूं ऐं हिन जे अंदरि बि थियनि थियूं। सो हाणे हालत फ़ाइली जे अंदरि हू, मॉन्स, हूअ, ठीकु आहे। असां ही शी जे लाइ इस्तेमालु इंग्लिश में जीअं कंदा आहियूं त इन जो जमे हू थींदो। ऐं मफ़ूली जे अंदरि हिन खे, ऐं वरी जमे जे अंदरि हिननि खे, माने सिंगुलर वाहिद अददनि जो थिए थो। एंड इज़ाफ़त जे अंदरि हिन जो, हिननि जो, सिंगुलर प्लूरल, वाहिद जमे। जुरी जे अंदरि हिन खां, हिननि खां, वाहिद थींदो एंड जमे थींदो। हिकिड़ो जुमिलो आहे हुनखे थोरो तव्हां गौर सां ॿुधिजो त आऊं तव्हांखे हिन जो नालो ॿुधायां थो, आऊं तव्हांखे हिन जो नालो ॿुधायां थो, ठीकु आहे। आऊं हाणे आऊं छा आहे, आऊं ज़मीर मुतकलम आहे। आऊं छा आहे ज़मीर मुतकलम आहे। हालत कहिड़ी आहे, हालत फ़ाइली आहे आऊं जी, एंड अदद कहिड़ो आहे वाहिद आहे। साॻी तव्हांखे छा आहे ज़मीर हाज़ुर आहे, एंड हुनजी हालत कहिड़ी आहे मफ़ूली आहे, एंड उहो अदद कहिड़ो आहे जमे आहे। हिन जो छा आहे हिन जो मीन्स ज़मीर गाइब आहे, एंड हिन जो हालत कहिड़ी आहे, इहा हालत इज़ाफ़त आहे, ठीकु आहे। एंड हिन जो अदद कहिड़ो आहे वाहिद आहे। त इहो जेको असांजो ज़मीर ख़ालिस जे हवाले सां अॼु जो जेको टॉपिक हुयो उहो कंप्लीट थियो। उमेद त इन्हनि नेक्स्ट टाइम में जेके इन्हनि जा जेके टाइप्स ॿिया आहिनि, इस्म जा आहिनि, ज़मीर जा आहिनि, जेके बि आहिनि ग्रामर जे हवाले सां सिंधी इंग्लिश, उन्हनि जा असां अपडेट कंदा रहंदासीं वीडियोस। उमेद त तव्हांखे इहो वीडियो पसंदि ईंदो। थैंक यू। जेके बि दोस्त PST GST जी तयारी कनि पिया था, त उन्हनि जे लाइ जेके बि इंग्लिश ऐं सिंधी ग्रामर जे हवाले सां क्वेश्चन थियनि था, त उमेद त इहे सभु जेके आहिनि इन्हनि जा वीडियोस ऐं इन्हनि जा नोट्स असां पंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड कंदासीं। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त माना तव्हां जेको आहे हाणे पंहिंजे असांजे इन जेको यूट्यूब जेको चैनल आहे मुंहिंजो, इनखे सब्सक्राइब कंदा, त जीअं स्टेप बाय स्टेप जेके बि असां वीडियोस अपलोड कंदुसि या जेके बि टॉपिक खे एक्सप्लेन कंदासीं, त इहे तव्हां ताईं आसानी सां पहुची सघनि। वंस अगेन थैंक यू।